जी नाज़रीन, रतोदेरो में एहसान बोस्तार की रिपोर्ट मुताबिक तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं। रतोदेरो में ट्रैक्टर टाली हेठां अची नींगरी चिपाट जी फौत। पुरानी ईदगाह मोहल्ले में ट्रैक्टर टाली हेठां अची 8 सालन जी हेरा धी गुलाबजोयो चिपाट जी फौत थी वई। वारिसन नींगरी जो लाश खणाए तालका अस्पताल आंदो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसन हवाले कयो वियो। उन हवाले से नींगरी के वारिसन अब्दुल वहीद जोयो चयो त नींगरी घर अॻियां खेॾे रही हुई त म्यूनिसिपल जी तेज़ रफ्तार ट्रैक्टर खेसि चेपाटे छॾियो आहे। वाक़ियो ट्रैक्टर ते वेठल सैकड़ा ड्राइवर सबब पेश आयो आहे। मुझो नालो अब्दुल वहीद आहे। नंढड़ीअ जो नालो आहे हेरा ने वाल साहब जो नालो आहे गुलाब जो। छा मसलो? मसलो इहो आहे त पुरानी ईदगाह में उते पंहिंजे घर जे अॻियों घिटीअ में म्यूनिसिपल जो ट्रैक्टर आयो जंहिंमें 11 ॼणा हुया। हिकिड़ो ड्राइवर हुयो, 10 ॼणा ट्रैक्टर ते वेठा हुया। इंतिहाई हे जेको आहे सो हिकिड़ा रंग रूट छोकिरा ट्रैक्टर हलाइनि था जो ख़्याल ई नथा कनि। घिटियुनि में बि त एतिरो स्पीड सां था हलाइनि, ट्रैक्टर शोबाज़ीअ सां था हलाइनि। हिननि खे कोन ड्राइवरी लेसन आहे, न को हिननि खे को चवण अखण वारो आहे। हे मौसम नंढड़ो ॿारड़ो हुयो, गुलड़ो हुयो। इनखे जेको आहे सो धमाके मथां ट्रैक्टर चाढ़े विया आहिनि। जॾहिं ॾिठी अथऊं छोकिरा अची गुज़ारे वई आहे थॾे ते, पोइ अची सभु भॼी विया। न त असांजी छोकर खे हिते तालका हॉस्पिटल ताईं बि कोन खणी आया आहिनि। ये होते ही वफ़ात करे नंढड़ी उते ई वफ़ात करे वई।